अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी बेदनि जी भाॼी, अंडनि जी भाॼी तव्हां सां मां शेयर करे रही आहियां रेसिपी। उर्दू में इस तरह बनाते हैं खागीना। तो खागीना जो है वो उसको थोड़ा सा मैंने अपनी तरफ से चेंज कर लिया है। आम तौर पे खागीने में जो है वो आलू नहीं डाला जाता, लेकिन मैं आलू डालती हूँ क्योंकि मेरे घर में आलू पसंद किए जाते हैं इसके साथ। ठीक है, त इन जे लाइ मूं वटि ही हिकिड़ो पटाटो आहे जंहिंखे मां बिल्कुलु हाणे सन्हो कटींदसि। ऐं ही 4 बेदा आहिनि ऐं 2 टमाटर आहिनि वॾी साइज़ जा, 2 सावा मिर्च कटिया आहिनि ऐं ही हिते 3 मीडियम साइज़ बसर आहिनि जेके फ्राई पिया थियनि। 3 मीडियम साइज़ प्याज मैंने ली हैं। उसको हल्का सा फ्राई करना है, डार्क ब्राउन नहीं करना। और उसके साथ 4 ये अंडे हैं, नमक है हस्बे ज़ायका, आलू है 1, इसको छील के रखा है मैंने और अभी मैं इसको बारीक काट लूँगी। टमाटर काट लिए हैं, उसके साथ 2 हरी मिर्चें या जितनी आपको पसंद हो अपने टेस्ट के हिसाब से आप लोग काट सकते हैं। तो अभी जब तक ये मेरी प्याज फ्राई हो रही होगी इस दौरान मैं आलू को बारीक काट लेती हूँ। जेसि ताईं बसर मुंहिंजा तरजंदा तेसि ताईं मां पटाटे खे सन्हो कटे थी रखां। पटाटन के मां सन्हो सन्हो कटे वरितो आहे, आलू को मैंने बारीक काट लिया है और ये प्याज जो है मेरी हल्की फ्राई हो गई है। इसको इतना ही फ्राई करना है, इससे ज़्यादा नहीं करना। अब हम इसमें आलू और टमाटर डालेंगे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। और उसके साथ ही हम डालेंगे इसमें नमक, मर्ज़ी मुताबिक लूण, पटाटा, टमाटा ऐं सावा मिर्च ये विझी हिनखे मिक्स था कयूं। ऐं सावा मिर्च भी अगर कंहिंखे तेज़ पसंद हुजनि त उन खां वधीक तव्हां विझी सघो था। हाणे असां हिनखे ढक ॾेई एसि ताईं पचाईंदासीं जेसि ताईं पटाटा ॻरी वञनि, छो त टमाटर उन दौरान ॻरी वेंदा लाज़मी। इसको ढककर हम इतनी देर पकाएंगे हल्की आंच पे कि जब तक हमारे आलू गल जाएं। और जितनी देर में आलू गलेंगे उतनी देर में टमाटर गल ही चुके होंगे। इनखे विच में चेक करणु ज़रूरी आहे, अगर ये छॾे ॾींदासीं त हेठां सड़ी सघे तो। जब तक आलू गलेंगे तो 2-3 दफ़ा बीच में हम इसको ज़रूर चेक करेंगे और अच्छी तरह से इसको पलट लेंगे सालन को, वरना ये नीचे से जल सकता है। हिनखे अञा ज़रूरत आहे कुछ पचाइण जी। असां हिकु दफ़ो वरी हिनखे चेक था कयूं ऐं जेको टमाटनि जो पाणी हो उहो तक़रीबन सुकी वियो आहे ऐं तव्हां ॾिसंदा हूंदव टमाटर ॻरी विया आहिनि। टमाटर बिल्कुल गल चुके हैं और जो पानी था टमाटर का वो भी खुश्क हो गया। अब आलू को चेक करते हैं। आलू भी गल चुके हैं, पटाटा ॻरी विया आहिनि चङी तरह सां ऐं टमाटर त लाज़मी बिल्कुल नरम थी विया आहिनि। ऐं हाणे असां हिन में विझंदासीं सभिनी खां पहिरियों सावा धाणा, हरा धनिया मैंने काट के रखा हुआ था और इसके ऊपर ही मैं डाल रही हूँ पिसी हुई लाल मिर्चें, पिठल ॻाढ़ा मिर्च पंहिंजी मर्ज़ी पंहिंजे ज़ाइक़े जे मुताबिक़। ऐं हाणे असां पहिरीं हिनखे चङी तरह सां हिन में मिक्स करे फ्राई कंदासीं। 2 मिनट हिनखे पचाईंदासीं जीअं मिर्चनि जो जेको कचाइप उहा ख़त्म थी वञे। 2 मिनट के लिए फ्राई कर रहे हैं ताकि मिर्चों का जो कच्चापन है वो ख़त्म हो जाए और वो पक जाए अच्छी तरह से। फ्राई थी वियो चङी तरह सां। हाणे असां हिन विझंदासीं बेदा। अब अंडे डाल रहे हैं हम इसमें। अब इसको मिक्स करके पकाना है, इनखे चङी तरह सां मिलाए पचाइणो आहे। बस 2 मिनट पचाईंदासीं जीअं ही बेदा चङी तरह पची वञनि, ऑयल जेका अलग थी वञे। 2 मिनट के लिए इसको फ्राई कर रहे हैं जब तक ये अंडे पक जाएं और तेल अलग से नज़र आए। वैसे तो इस डिश को कभी भी किसी भी टाइम पे खा सकते हैं, लेकिन आमतौर पे हम लोग इसको नाश्ते के लिए बनाते हैं। रात जो भी खाई तो सघिजे, मंझंदि जो भी खाई तो सघिजे, का पाबंदी ना है, पर घणो करे हीअ डिश जेका आहे असां नेरनि ते पचाईंदा आहियूं। नाश्ते जे लाइ हीअ स्लाइस सां, ब्रेड जे स्लाइस सां खाई थी सघिजे ऐं पराठे सां भी। चाहे तो आप पराठों के साथ खाएं, चाहे तो आप ब्रेड के स्लाइस के साथ खा लें।
वो आपकी पसंद है। ये नंढन वडन बारन सबनिन जी पसंदीदा हिकिड़ी भाॼी आहे जेको हर कोई शौक़ सां थो खाए। तो ज़रूरु तव्हांखे रेसिपी वणंदी। अगरि वणेव त हिन वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो। कुझु चवणो आहे, कुझु पुछणो आहे त कमेंट कयो। चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त अञा घणो कुझु मां तव्हां सां शेयर करण जो इरादो रखां थी। हमेशह चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, ऐं प्यार सां पकल खाधे जो ज़ाइको थोरो वधीक मज़ेदार हूंदो आहे। जेकॾहिं बेज़ारी सम्झी ऐं बोझ सम्झी, मुसीबत सम्झी खाधो पचाइबो, उन में उहो ज़ाइको न ईंदो। इहो मुंहिंजो तजुर्बो आहे। सो हीअ असांजी डिश आहे रेडी। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदी। सो पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। इनशाला वरी कंहिं ॿी वीडियो सां, कंहिं कम जी ॻाल्हि सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहे।